बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेकेंडरी स्कूल टीचर्स जे हवाले सां 19 फरवरी 2024 ते जेको पेपर थियो उन में आयल सिंधी सब्जेक्ट जा सुवाल हल करियूं था। सवाल नंबर 1 है, नावल चौथ जो चंड कंहिंजो लिखियलु आहे? नावल चौथ जो चंड लालचंद अमर ॾिनेमल जो लिखियलु आहे। ॿियो सवाल आहे, अलामा आया काज़ी कॾहिं पैदा थियो? अलामा आया काज़ी 1886 में पाट शरीफ़ ज़िले दादू में पैदा थियो। नूरी मुहाणी कहिड़े कबीले मां हुई? गंदरा कबीले मां हुई। रिसालो तौहीद कंहिं जारी कयो? रिसाला तौहीद मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जारी कयो। मां तव्हां ना अॼु शाम ईंदसि, हिन जुमिले मां लफ़्ज़ ज़मीर जे कहिड़े इसम सां ताल्लुक़ रखे थो? ज़मीर मुतकलिम सां ताल्लुक़ रखे थो। मां असां जेको आहे ज़मीर मुतकलिम माना कलाम कंदड़ ॾांहुं। अख़बार अल वहीद कंहिं जारी कई? अख़बार अल वहीद मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जारी कई। मुक़दमा लतीफ़ी कंहिंजो लिखियलु आहे किताब? डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। सिंधी में पहिरियों साहिब दीवान शाइर केरु हो? सिंधी जो पहिरियों साहिब दीवान शाइर ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हो। सर जॉन मार्शल मोहनजोदड़ो जी खोटाई कॾहिं शुरू कई? 1922 में शुरू कई। किताब तारीख़ तमद्दुन सिंध कंहिंजो लिखियलु आहे? किताब तारीख़ तमद्दुन सिंध मौलाई शीदाई जो लिखियलु आहे, जंहिंजो असलु नालो आहे रहीमदाद बिरोही। ऐं पाण जेकबाबाद जो रहवासी हो मौलाई शीदाई जेको हिन जो नालो आहे तख़लुस जेको आहे हिन जे ॿिनि भाइरनि पीर हिसामुद्दीन राशिदी ऐं पीर अली मोहम्मद राशिदी ॿिन्ही गॾिजी हिन जो नालो मौलाई शीदाई रखियो आहे।